मेरे राम जी और गोदी वाले घनश्याम की ब्रह्म स्वरूप बाबा जी का नाम साहेब की 65 जा अगले जन्म जा कुछ सुठा कर्म कहलाने जो असांखे बाबा जहिड़ो सतगुरु मिलियो आहे सभई मिली करे छा चवंदा कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला जहाँ सारी दुनिया छुपी है जहाँ सारी दुनिया छुपी है मुझे वो आली दरबार मिला कोई पिछले जन्म के मुझे बाबा तेरा प्यार मिला कोई पिछले जन्म के झूठे नाते देखा सच्चा प्यार झूठे नाते देखा सच्चा प्यार जहाँ दिल को आकर है वो आई दरबार जहाँ दिल को आकर है वो आई दरबार सतगुरु मुझको मिल गया है सतगुरु मुझको मिल गया है कोई हुआ न होगा कैसा जहाँ सारी दुनिया छुपी है जहाँ सारी दुनिया छुपी है मुझे वो आई दरबार मिला कोई पिछले जन्म के मुझे बाबा तेरा प्यार
खे फ़ोन कर हिकु दफ़ो। अगर बाबा आज अच्छी है चवे भाई मुखा की शय गुरु तो केड़ी शय गुरु दा नाम जपण दियो आशीर्वाद दियो दर्शन दियो इते विषय इते जमा बुधाए सुमत दियो दियो हलन भी हलायो कविता में चलता हले भी हलायो हाँ इनसे तो इनको ही मांगो ये मिले तो सब संस्कार मिला जेको भी पाण के खपे वो इन दुनिया में आहे वो बाबा वटि आहे पर असांखे छो नथा ॾियनि बाबा छो त असां हुननि खां राइट तरीक़े सां जुड़ो ई न वेठा जॾहिं बैंक में वेंदा आहियूं कैश कढाइण त पोइ हेॾे होॾे ॾिसंदा आहियूं जॾहिं तव्हांखे बैंक वारो कैशियर कैश ॾींदो हूंदो आहे त सॼो ध्यानु किथे हूंदो आहे बराबर न त तहिड़ी तरह सॼो ध्यानु बाबा वटि हुजणु खपे केर बि लंघे केर बि अचे केर बि वञे थोरो बि ध्यानु हेॾे होॾे दरवाजे ते त बिल्कुलु न न्यारो दरवाजे ते न्यारो त कैश उते हली वेंदी जमा करो कैश जेतिरी जमा कंदासीं ओतिरी पंहिंजे अकाउंट में पई हूंदी ऐं जॾहिं दुविधा ईंदी त उहो अकाउंट असांखे कमु ईंदो जेतिरो जमा थियल हूंदो विथ इंट्रेस्ट ॾिसो विथ इंट्रेस्ट हेॾे होॾे ॾिसंदासीं त माना कैश गायब बोल गोरी वारे घनश्याम की बाबा खां वधीक इम्पोर्टेंस कहिड़ा आहे छा पोइ बाक़ी ये तव्हांजी टेस्ट चालू आहे तव्हांजी परीक्षा चालू आहे भई पंहिंजे पेपर ते त ध्यानु ॾियो या हिते हुते ध्यानु था ॾियो अगरि नंढो ॿार एग्ज़ाम लिखण वञे ऐं पंहिंजे पेपर खे न ॾिसी ॿियनि खे वेही ॾिसे त छा थींदो उनजो पेपर अधूरो रहिजी वेंदो त हिकु शब्द बि मिस न थिए पंहिंजे मन खे पको करो इन करे अचण सां छा चयोसीं मञिणो मां तोसां लॻायो आहे त 100% लॻायूं बाबा वटि हिकु नाई आयो सभई ध्यानु सां इहा कथा ॿुधो हिकु नाई आयो बाबा वटि चईं बाबा भगवान ये छो थो करे भई सभु कुझु आहे भगवान वटि पैसो अणखुट आहे ग़रीबनि खे ॾेई छॾे न उहो पैसो बाबा वटि नूरूं बि आहिनि तो जेकी कुंवारा आहिनि हुनखे नूरूं ॾेई छॾे जेके कुंवारियूं छोकिरियूं आहिनि हुनखे वर घर ॾेई छॾे जेके शादी कयल आहिनि हुननि खे ॿार ॾेई छॾे सभु कुझु त अथसि हुन वटि त बाबा हुनखे पुछियसि त हेॾे साम्हूं फ़क़ीर वेठो अचे उन फ़क़ीर जा वार वॾा आहिनि ऐं हुनजी दाढ़ी बि वॾी आहे ऐं तूं कहिड़ा आहीं नाई आहीं तुंहिंजे हथ में उस्तरो बि आहे तूं हुनजा वार लाहे सघीं थो न जेके वार वधी विया अथसि हुनजा दाढ़ी वधी वई अथसि तुंहिंजे हथ में उस्तरो बि आहे त तूं इहे वार हुनजा लाहे सघीं थो हुनखे बीमारियुनि खां आज़ादु करे सघीं थो दाढ़ी वार हुनजा लाहे करे पर तूं छो नथो लाहीं हुनजा तुंहिंजे हथ में बि उस्तरो आहे चई बाबा मूंखां पुछंदो त मां लाहींदोमांसि न अगर वो मूंखे अची करे चवंदो भई दाढ़ी लाहे वार लाहे त मां हुनजा लाहींदुसि न त तहिड़ी तरह बाबा वटि बि सभु कुझु आहे पर असां ध्यानु लॻाईंदासीं ऐं बाबा खां घुरंदासीं त बाबा असांखे ॾींदो अगरि असां ध्यानु न लॻाईंदासीं ऐं घुरंदासीं न त असांखे कीअं मिलंदो नंढड़े ॿार खे बुख लॻंदी आहे त पंहिंजी माता खां चवंदो आहे न माता मूंखे ही खाइणो आहे त माता ठाहे ॾींदी न
न त माता खे कहिड़ी ख़बर भई ॿार खे छा खाराइणो आहे। त चए थो गुरु बाबा खां हर मंगल बाबा हिते ईंदा आहिनि। बाबा चवंदा मंगल मंगल असांजा दुकान खुलियल अथव, जेको खपे उहो वठी वञो मंगल ॾींहुं। ऐं सभिनी खे ॾिसो मिलियो बि आहे। जेका ज्योति आंटी ईंदी आहे उनजे पुट जी ॾिसो मङणी थी वई, शादी थी वई। उनखे ख़बर बि न हुई भई इहो मंदिर आहे पिंपरी में। वो पंहिंजे पुट जो नालो लिखाइण आई। उन खां पोइ हर मंगल अचणु चालू कई ऐं बराबरि साल जे अंदरि उनजो पुट मंगी बि वियो ऐं शादी बि थी वई। त चइनि ॼणनि जा कम हिते बाबा कया आहिनि। त सिर्फ़ु कमी किथे आहे, असांजे ध्यान में हुजे। ध्यान असांखे 100% लॻाइणो आहे। इन करे एॾा सुठा सुठा भॼन ठहिया आहिनि भई भॼन ॻाईंदे ॻाईंदे ध्यानु लॻी वञे। त सभई मिली करे यशोदा माता ऐं कृष्ण जो पहिरीं ॾिसंदासीं वृंदावन। बोल बांके बिहारी लाल की गाल सची जाए मीरा कृष्ण पिया